अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ज़िंदगी जे हर मोड़ ते माण्हू खे तरबियत जी ज़रूरत पवंदी आहे, पर छा कजे तरबियत वठण वारो रिवाज बि हाणे मोकिलाईंदो पियो वञे। सियासी कारकुननि में बि तरबियत जो ॾाढो फुक़दान ॾिसिजे थो। इन समूरी सूरत हाल ते नामियारी लेखिका ख़ालदा मुनीर लिखे थी। समाज जी जोड़जक में तोड़िजो ज़िंदगी सां लाॻापियल समूरनि शोबनि जी विरासत अहिड़े नमूने रखी वई आहे जो हर शोबो घणे भाङे हिक ॿिए ते इन्हिसार करण जे बावजूदि पंहिंजी अलॻि बीहक रखे थो। पर सियासत अहिड़ो शोबो आहे जेको उन्हनि समूरनि शोबनि जो अहातो कंदे समूरे समाज ते सिधो सो असरअंदाज़ थिए थो। कंहिं बि समाजी या रियासती ढांचे खे हलाइण में सियासत जो वॾो ऐं अणटर अमल दख़ल हूंदो आहे। जहिड़े नमूने ॿिनि शोबनि सां लाॻापियल फ़र्द पंहिंजे अमल ऐं किरदार सां इन शोबे जी सुञाणप बणिजंदो आहे, ईअं ई सियासी कारकुन सियासी धाराउनि या रुझाननि जी अकासी कंदा आहिनि। सियासी कारकुननि जा मुस्बित रवैया समाज खे सुठो सियासी दग ॾेई वेंदा आहिनि, जेको समाजनि क़ौमनि ऐं मुल्कनि जी तइमीर ऐं तरक़ी जो ज़ामिन बणिबो आहे। ऐं नाकारी सियासी रवैया समाज जी तबाही में मुख्य किरदारु अदा कंदा आहिनि। कंहिं बि पार्टीअ जे तइ थियल मक़सदनि जी हासिलात लाइ इहो ज़रूरी आहे त उन पार्टीअ जो कारकुन मुस्तक़िल मिज़ाज शऊर याफ़्ता मुल्की तोड़े गैर मुल्की सियासत जी ॼाण रखंदड़ पंहिंजे मंशूर ऐं नज़रिए ते साबित क़दम हुजण सां गॾोगॾु पुरज़म जदोजहद कंदड़ हुजे। सियासी शागिर्द हुअण नाते चई सघिजे थो त सियासी कारकुन ई पार्टी जी करंगे वारी हॾी हूंदो आहे, जंहिं ते सियासी पार्टी जो ढांचो बीठल हूंदो आहे। पर हिन वक़्तु जेकॾहिं असां सियासी कारकुननि ते नज़र विझंदासीं त मंझंदि सियासी तरबियत जी खोट नज़र ईंदी। ज़हनी ऐं सियासी तौरु नाबालिग नौजवाननि जा जथा पार्टी लीडर जे पोयां नारा हणंदे ऐं झंडा झुलाईंदे नज़र ईंदा। पर मंझंदि सियासी कारकुननि लाइ घुरिबल इख़लाक़ियात या तनज़ीमी तइ थियल क़ाइदनि जी खोट चिटी तरह नज़र अचे थी। न मंझंदि नज़म ज़ब्त आहे न ई बर्दाश्त आहे। वेतर हाणे सोशल मीडिया जे दौर में बजाए दलीलनि सां हिक ॿिए खे पंहिंजनि नज़रियुनि जो दिफ़ा करण जे ज़ातियात ते लही ईंदा आहिनि ऐं हिक ॿिए जे पार्टियुनि नज़रियुनि अॻवाननि ते न सिर्फ़ु इल्ज़ाम तराशी कंदा आहिनि पर गार गंद बि शुरू करे छॾनि। सोशल मीडिया ते असल महाभारीअ लड़ाई शुरू थियो वञे, जंहिंजो को छेड़ो ई न आहे। अणसहप जो शदीद मुज़ाहिरो कयो वञे थो। शायदि उनजे पोयां कारकुन जे दुरुस्त रुख में तरबियत न हुजणु, अणपूरे नज़रियाती ॼाण ऐं पार्टी असूलनि ऐं क़ाइदनि खां नावाक़िफ़ियत जो अमल दख़ल हूंदो आहे। आउं सम्झां थी त उन में नौजवान कारकुननि जो बि को एतिरो ॾोह नाहे हूंदो, छाकाणि जो असां जे अॼु जे लीडर खे सिर्फ़ु स्टेज ऐं हेठि बीठल नौजवान कारकुननि जा बुलंद आवाज़ में जज़्बाती नारा घुरिजनि था। थियण त ईअं घुरिजे जो सिंध में जेके बि सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जे अॻवाननि खे ख़ुसूसी तौरु उपाउ वठंदे नौजवान सियासी कारकुननि जी सियासी तरबियत करण जे लाइ जामे हिकमत अमली जोड़णु घुरिजे। न सिर्फ़ु स्टडी सर्कल हलाइण घुरिजनि पर सियासी वर्कशॉप या प्रोग्राम पंहिंजे पंहिंजे कारकुननि खे मुनक़िद कराए ॾियणु घुरिजनि। वधि खां वधि खेनि मुताले ॾांहुं राग़िब कजे। न सिर्फ़ु सियासी पर तारीख़ी, समाजी, इल्मी, अदबी, जाग्राफ़ी जी ॼाण हासिलु करण लाइ उत्साहण सां गॾोगॾु इख़लाक़ी तरबियत जा बि जोगा बंदोबस्त मुहैया कया वञनि। छो त कारकुननि मां ई मुस्तक़बिल जा लीडर चूंडिया वेंदा आहिनि, उन करे सियासी कारकुन जी सियासी तरबियत निहायत अहम आहे। सिंध जे सियासी कारकुन खे तोड़िजो माज़ी में बरे सग़ीर जी इंतिहाई बाशऊर ऐं अवरच कारकुन जी हैसियत हासिलु रही आहे, पर वेझे माज़ी में सियासी कारकुननि ते भताखोरी, मंशा जे वाहिपे, अगवाकारी, ठगी करण ऐं आम माण्हुनि खे हिरासा करण जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, जिन जे करे सियासी जदोजहदनि भोॻियो बि आहे। पर वक़्त जी ज़रूरत आहे त बाकिरदार सियासी कारकुन ऐं साबित क़दम मुस्तहकम सियासी पार्टियुनि खे अॻियनि सिफ़नि में आणे सिंध जे हक़नि लाइ असराइती जदोजहद हलाइजे। सिंध हिन वक़्तु जिन हालतुनि मां गुज़रे पई उहे हालतूं बि के चङियूं न आहिनि। हिकु तरफ़ सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग लाइ कंपनियुनि खे ॾिनियूं पियूं वञनि त ॿिए तरफ़ सिंधू दरिया मां 6 केनाल कढी चोलिस्तान जे ज़मीनुनि खे आबाद करण जा साबाहा थी रहिया आहिनि। ॾिठो वञे त सिंध जी मईशत जो घणो तणो दारो मदार ज़रायत ते आहे, जेका पिणु पाणी घटि हुजण करे का ख़ासि नथी थिए।
मथां कैनाल निकिता त अहिड़ी बि न रहंदी। हिन वक़्तु बजाए हिक ॿिए ते सियासी तनक़ीद करण जे नौजवान कारकुननि खे धार धार धड़नि में विरहाइण जे हिक ई नुक़्ते ते गॾु कजे जीअं असांजी मुज़ाहिमत मज़बूत थिए ऐं सिंध दुश्मन मनसूबा नाकाम थियनि। सिंध जा जेके बि क़ौमपरस्त ऐं वतन दोस्त पार्टियुनि जा अॻुवान आहिनि उनजो महवर हिक ई हुजणु घुरिजे। संदन जदोजहद जो मर्कज़ सिंध जा वसीला ऐं सिंध जो पाणी हुअणु घुरिजे। उन लाइ असांजा जेके पाण में नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे हिकु पासे रखी पंहिंजनि नौजवान सियासी कारकुननि खे अहिड़ो दग ॾसजे जो हू सभु हिकु प्लेटफार्म ते पाण में मुतहद थियनि या घटि में घटि हिक ॿिए जी टंग न छिकनि। छाकाणि त छड़ विछड़ तहरीकूं हलाइण सां न सिर्फ़ु तहरीकूं कमज़ोर थींदियूं पर असां पंहिंजा वसीला बि वञाए वेही रहंदासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारी शाइरा ऐं लेखका ख़ालदा मुनीर जी लिखियल ख़ूबसूरत लिखणी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।